नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में हदखलियूं हटाइण दौरान अवामी न्यूज़ जे सरवाण कपरो जे सैनयर सहाफ़ी अब्दुलरज़ाक राजपूत खे अस्टंट कमिशनर पारां मौक़ो वठण जी कोशिश दौरान कयल बदतमीज़ी ख़िलाफ़ कपरो जे सहाफ़ियुनि पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई है। हदखली आहे ऐं हदखली खे हटाइण जी सख़्त ज़रूरत पण आहे, पर उन हटाइण लाइ असां वटि अमली कमु न पियो थिए। अमली कमु इहो थिए त जेके बि अॻु में मीटिंगूं थियूं हुयूं त हुन में रोड क्लियर थिया त बाबा हथुंगो रोड हेतिरा फुट हदखली हटंदी, मिरपुर ख़ासि हेतिरो, सांगर रोड हेतिरो, सेवंजी रोड हेतिरो, इहे हदखलियुनि जूं मापूं थियूं हटण जूं। पोइ पाण मुरादो माण्हुनि कुझु हदखलियूं हटायूं बि हुयूं। पोइ वक़्त सां गॾु वरी उहा शइ हुते बंदि थी वई, हालांकि चौक बि ॾथा हुआ, पर थियण ई घुरिजे। जेको हदखली हटाइण लाइ हींअर अॼु जेको पॉलिसी जोड़ी वई, अमली कमु त कोन हो, ख़ाली रेड़ा बेड़ा हटाया विया, पर न का शहरी जेको वापारी एसोसिएशन सां का इन्हनि जी का जनरल सुठी का मीटिंग थी, न जेके असां रेड़े वारनि जी कंहिंसां को मीटिंग घुराए अहिड़ो हिकिड़ो हिकमत अमली जोड़ी वञे, उन्हनि खे टाइम ॾिनो वञे बाबा हीअ हदखलियूं जेको असां तव्हां 3-4 ॾींहंनि में हटाए छॾो, या त हिकिड़ो बीनर हणाए छॾो। तव्हां बाबा जेके बि दुकानदार आहियो त पंहिंजे शटर जे अंदरि सामान रखो, ॿाहिरि जेको रखंदो उन ते ॾंड आहे। पोइ शाही बाज़ार आहे या आम दुकानूं आहिनि, उन ते जेको असां हिकिड़ो बीनर हणाए छॾनि, पोइ जेको हुनजी जेका असां करे थो ख़िलाफ़ वर्ज़ी, उन ते ॾंड जो वञे। ॿी ॻाल्हि आहे, जो जेको सुवालु हुयो त सहाफ़ी सां जेको असांजो असांजो दोस्त आहे सहाफ़ी, पर जेको असां ऑफिसर जेको आहे जेकॾहिं हू कमु कहिड़ो करे थो त हुनखे मौक़ुफ़ उन हवाले सां ॾियणु खपे। छो जो जेको कमु करे पियो उन कम जे हवाले सां त बाबा असांखे फलाणे जे हुकुम ते असां हीअ जेका असां हेतिरी हदखली हटायूं था, पोइ मरले वार या सिलसिले वार या रोज़ानी जे बुनियादनि ते असीं हीअ जेका असां कार्रवाई कंदासीं। इहो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऑफिसर हूंदो, ऑफिसर हिकिड़ो मौक़ुफ़ ॾींदो त असांजे उहे स्क्रीननि जे ज़रिए, असांजे सोशल मीडिया या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया जे ज़रिए उहो शइ माण्हुनि ताईं वेंदी। जेको बि जंहिं फील्ड में हूंदो, दुकानदार आहे, रेड़े वारो आहे, या असांजी जेका शयूं जेके टीवी चैनल आहिनि या उन्हनि ते इहा शइ हलंदी, त माण्हुनि खे ख़बर पवंदी त हदखली हेतिरी थिए पई, हदखली हेतिरी हटंदी ऐं हीअ शयूं हटायूं पियूं वञनि। हीअ हुनजी जेका पॉलिसी आहे ऐं उनखे फॉलो करिणो आहे। छो जो असीं इन शहरनि जा धणी आहियूं, मालिक आहियूं, रहूं था, असांखे पंहिंजे शहरनि जी हिफ़ाज़त करणी आहे। असांखे हीअ सरकार जी शयूं ऑफिसर अचणा वञणा आहिनि, हीअ शहर हिते रहणा आहिनि। असांखे हिननि जी बहितर पॉलिसी लाइ, हिकमत अमली लाइ हदखली जेकॾहिं हटाइणी आहे त इन्हनि खे जनरली सभई रोड क्लियर करणा खपनि। छो जो इहो हदखली वधण जे करे इलाही सारो ट्रैफ़िक जो आज़ार रहे थो। स्कूल में जॾहिं मोकल थिए थी, असांजूं नियाणियूं जेके शागिर्दियाणियूं स्कूल पढ़ंदियूं या शागिर्द पढ़ंदा, उन्हनि खे इलाही सारी दिक़त थिए थी। ऐं काफ़ी कारोबार में ॾिसो शहर खां ॿाहिरि हलियो वियो आहे, कपरो मोड़ वसी वियो आहे। हिन पासे ॾिसूं था त इहे पंहिंजो किरियनारी मार्केट जे परे पासे ॿाहिरियों मोड़ में वसी वियो आहे, हेॾा लाशारनर मोड़। इहो सबबु इहो आहे त माण्हू बचड़ेवाल अची कोन थो सघे। हाणे जेकॾहिं तव्हां विज़िट कंदो शाही बाज़ार जो त मोटरसाइकिल वारो हिकिड़े खां सवाइ ॿियो वटे कोन थो सघे। इन करे इहा असीं चाहियूं था त हदखली तरीक़े सां हटे, ऐं ऑफिसर जेको असां उन्हनि खे, जेको ऑफिसर हूंदो आहे उनखे घटि में घटि साफ़ हिन खे मौक़ुफ़ ॾियणु खपे। ऐं जेकॾहिं असांजे अब्दुलरज़ाक सां इहा शइ थी आहे त असीं उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं अहिड़ा जेके बि अॼु जेको उन में आहिनि, उन्हनि जेका असां ईअं न करणु खपे। सहाफ़ी जेका इन मुआशिरे जो हिसो आहे, ऐं सहाफ़त जेका असां हिन मुल्क जे चोथों थंभु आहे। ऐं इन करे सहाफ़ी दोस्तनि खे, ऑफिसर जेके आहिनि, उन्हनि खे बहितर नमूने सां पेश अचणु खपे। सिधी साईं जेका इंतिज़ामिया आहे, इन्हनि जी बदमाशी आहे, गुंडागर्दी आहे, जेको हिते AC आहे, असगर शाह, इहो पंहिंजा मनपसंद माण्हू आहिनि, उन्हनि जो त नालो नथो वठे। बाक़ी जेके ग़रीब आहिनि, गाॾे वारा आहिनि, या नंढड़नि दुकाननि वारा आहिनि, छपरनि वारा आहिनि, उन्हनि खे तंग कयो वञे थो। केतिरियूं हदखलियूं आहिनि, केतिरियूं हटाए, उन्हनि छा कयो आहे, इन पाण सभिनी खे असांखे ख़बर आहे। उनखां वधीक ही खुलियल दहशतगर्दी, हिकिड़ी गुंडागर्दी आहे। सहाफ़ीअ खे जॾहिं लोगो खणी सवाल पुछे थो, उनखे धिका ॾियणु या उनजी बेइज़ती करणु, असीं हिनजी मज़म्मत कयूं था त अहिड़ो जेको राशी अमलदार आहे, जेको अहिड़ो कामोर आहे, इन ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे ऐं खिपरे जे ग़रीब अवाम सां इंसाफ़ कयो वञे। असां जेको आहे अॼु जेको बदतमीज़ी थी वई आहे सहाफ़ियुनि सां, अब्दुलरज़ाक ख़ासि करे स्पेशली असां अब्दुलरज़ाक राजपूत भाई सां, त असां हिन जी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं असां सम्झूं था त हदखलियूं कयो, बेशक इहो त जेको आहे उन्हनि जो राइट आहे, पर हिकिड़ो पंहिंजो जेका मौक़ुफ़ आहे उहो पंहिंजे सहाफ़ियुनि जे अॻियां पेश कयो त बहितर आहे। मसइलो इहो आहे त हिते जेका इंक्रोचमेंट थिए थी या जेको बि कमु थिए थो, पहिरीं ॻाल्हि त सियासी आहे।
हाणे सियासी जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि इंक्रोचमेंट जो को राग ॻायो वियो आहे या को उन जे लाइ को लाइअमल जोड़ियो वियो आहे त सभ खां पहिरीं जेके ग़रीब मिसकिन गाॾनि वारा रेड़नि वारा सब्ज़ीअ वारा ऐं उहे दुकान जेके ग़रीब आहिनि जिन खे का सियासी सपोर्ट कोन्हे उन्हनि जो सामान जेको आहे सो खणी हिते जेके सफ़ाई अमले वारियूं गाॾियूं आहिनि उन्हनि में उछलायो वञे थो ऐं उन्हनि जा जेके मिसकिन माण्हू जेके 50-100 रुपया दिहाड़ी हिते मतिलबु हिकिड़ा गॾु करे वञी को फटो ठहिराईंदा को हिकिड़ो अहिड़ो सिस्टम ठहिराईंदा जिते उहे पंहिंजी सब्ज़ी या अहिड़ो को सामान रखी विकिणनि था त उहा इंतिज़ामिया खे सभ खां पहिरीं नज़र ई में उहो आहे। ॾिसो हिते अॼु खां तक़रीबन 2 साल पहिरीं जेको 33 फुट हुन पासे 33 फुट हुन पासे जो हिकिड़ी नंबरिंग लॻाई वई, अॼु उनखे 2 साल थी विया आहिनि, उन ते को बि जेको आहे इंतिज़ामिया पारां अहिड़ो को रद्द अमल कोन आयो आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई कोन थी आहे। छो कोन थी आहे? उनजो मेन सबबु इहो आहे त हिते ई जेको आहे सो सियासी हिकिड़ो सिस्टम आहे ऐं उते ई जा जेके सियासी माण्हू आहिनि उनखे बचाइण जे लाइ उहो सिस्टम जोड़ियो वियो आहे। ऐं उनखां पहिरीं तव्हां ॾिसो जेके हिते इहे 33 फुट वारा जेको इहे नंबरिंग लॻाई वई उन में बि 3 कैटेगरियूं ठाहियूं वयूं। उन्हनि 3 कैटेगरियुनि में जेको पहिरीं कैटेगरी उहा तमामु जेके हिते जा सियासी माण्हू हुया उन्हनि जूं जेके जॻहियूं हुयूं उनखे बचायो। उनखां पोइ 2 नंबर ते जेके सियासी हुया उनखां बचायो, उनखे बचायो। 3 नंबर ते जेके ग़रीब हुया उन्हनि खे रगड़ियो वियो हुयो। असल में मीरपुर रोड आहे त उहो बि जेको आहे सो कंजेस्ट रोड आहे ऐं उनखां पोइ अथुंग रोड आहे उहो बि कंजेस्ट आहे। सांगड़ आहे उहो रोड बि जेको आहे तमामु सोढ़ो आहे त उन्हनि ते का बि कार्रवाई कोन पई थिए। इंतिज़ामिया अॼु खां पहिरीं 2 साल अहिड़ियूं कार्रवायूं कयूं तॾहिं बि छा थियो, सिर्फ़ु जेको आहे सो उतां जा जेके छपरा लहराया विया, छपरनि खां पोइ 2 सालनि ताईं इंतिज़ामिया अगूर निंड सुतल रही ऐं उनखे का बि जेको आहे सो इन्हनि जी हद दख़लनि जी सोच कोन हुई ऐं माण्हुनि ॿीहर जेको आहे सो पाण मुरादो उतां जेको आहे सो छपरा लॻाए ऐं उते पंहिंजा फटा अॻिते आणे छॾिया, कारोबार कया। ऐं अॼु जेका इंतिज़ामिया आई ऐं उन पंहिंजो जेको रद्द अमल ॾेखारियो उहो बि कंहिं जेको आहे सो ख़ासि माण्हू जे ख़िलाफ़ु न हुयो। तव्हां ॾिसो हिते जेके बि रड़ियूं कयूं पियो उहे हिकिड़े मिसकिन ग़रीब सब्ज़ी फरोशन ऐं जेके दुकान वारा मिसकिन हुया जिन खे का सियासी सपोर्ट कोन हुई उन्हनि खे। ऐं उनखां अलावा जेको AC हुयो असिस्टेंट कमिशनर इहो जेको आहे सो अली असगर शाह उन पारां जेको आहे सो हिकिड़ो तहलके जो ऑफिसर आहे ऐं तहलके जो मालिक आहे उहो पंहिंजो मौक़िफ़ नथो ॾिए पियो। उन मां छा मुराद आहे, छो कोन थो ॾिए? उनखे डाउट आहे त आउं सियासी आहियां ऐं जेको आउं कमु कयां पियो हिकिड़ो सियासी इशारनि ते कयां पियो। अगरि जे उहो न्यूट्रल कमु करे आहे ग़रीबनि जे लाइ अमीरनि जे लाइ सियासी माण्हुनि जे लाइ हिकु जहिड़ो हुजे हा त उहो बिल्कुलु पंहिंजो मौक़िफ़ ॾिए हा ऐं पंहिंजो मौक़िफ़ साम्हूं आणे हा त भई असां हीअ जेका अॼु ही कार्रवाई कई आहे कंहिंजे हुकुम ते कई आहे। पर हू पंहिंजो पाण खे बचाइण लाइ ऐं पंहिंजो जेको मौक़िफ़ हुयो एकतरफ़ा मौक़िफ़ हुयो जेकर ॾिए हा त उहो हिकिड़ो सियासी मौक़िफ़ हुजे हा त उन में छाकाणि त अॼु जेको बि ज़ुल्म थियो आहे, जेको बि ॾाढ थियो आहे ऐं जेका बि मतिलबु त हिकिड़े ज़ुल्म जी इंतिहा थी आहे त उहा सिर्फ़ु ग़रीबनि सां थी आहे, रेढ़े वारनि सां थी आहे, कंहिं ॿिए अमीर सां न आहे थी। कंहिं अमीर जे कंहिं जॻह खे बि को नुक़सानु कोन पहुतो आहे। उन करे हू पंहिंजो मौक़िफ़ ॾियण खां इनकार कंदे हिते जो जेको क्लर्क आहे जेको हिकु ई टाइम 2 हंधनि ते सियासी आशीर्वाद सां जेको आहे सो पंहिंजी नौकिरी करे रहियो आहे। कपरो में जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में टेक्नीशियन क्लर्क ऐं जेको आहे सो टंडो मिठा खान में जेको आहे सो म्यूनसिपल इहो सॉरी टाउन ऑफिसर आहे उहो इन माण्हू खां बार बार चए पियो भई उन खां मौक़िफ़ वठो। कंहिं टाइम चए पियो सहाफ़ी फलाणे खां मौक़िफ़ वठो। भई तव्हांजे कार वहिंवार न त हिते जा सहाफ़ी हलाईंदा न ई जेको आहे सो इहो हलाए थो। अगरि जे तव्हां चओ था पिया इहे कार वहिंवार हलाईंदा त तव्हां हिते जो पघार छो था खणो ऐं तव्हां कहिड़े माज़ ते तव्हांजो कपरो जे जेको आहे सो बजट मां पघार खणो था ऐं हिते जे माण्हुनि सां बि ज़ुल्म कयो था। ऐं उनखां पोइ ॾंड बि उन्हनि माण्हुनि जा विया आहिनि जेके ग़रीब आहिनि, जेके 200 रुपया 100 रुपया दिहाड़ी कमाईंदा। अॼुकल्ह जे टाइम में तव्हां ॾिसो अटो जेको आहे सो केतिरो महांगो आहे, उनखां अलावा खंडु या खाधे पीते जूं शयूं आहिनि उहे केतिरियूं महांगियूं आहिनि। हाणे जेको मिसकिन माण्हू कमाए ई 100 रुपया थो उहो 100 रुपये मां या 200 मां उहो पंहिंजो घर जो गाॾो हलाईंदो या हिननि खे ॾंड भरे ॾींदो। त उनखां पोइ जेको ही अॼु जेको सीनियर सहाफ़ी अब्दुलरज़ाक सां जेको आहे हिन बदतमीज़ी कई आहे उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं रुॻे इहा मज़म्मत बि न हूंदी अगरि सुभाणे ताईं या परीहं ताईं AC या जेको आहे सो लाॻापियल इंतिज़ामिया हिन असिस्टेंट कमिशनर ख़िलाफ़ु जेकर कार्रवाई नथी करे ज़िले सांगड़ जो DC आहे
ख्वाजा इमरान अल हसन उहो बि जे इन जे ख़िलाफ़ु कार्रवाई नथो करे त असां जेको आहे सो असिस्टेंट कमिश्नर जेको निसार शाह आहे उन जे अहिड़े अमल ख़िलाफ़ु असां रोडनि ते बि ईंदासीं, असां पुरअमन एहतजाज बि कंदासीं ऐं असां जेको आहे सो पंहिंजे सहाफ़ी दोस्त पंहिंजे सहाफ़ी भाउ सां थियल नाजाइज़ीअ जो हर महाज़ ते एहतजाज कंदासीं ऐं उन जे लाइ जदोजहद कंदासीं। खां वधियल ॿियनि शहरनि में अटिजनि पियो, हिते जेका खिपरो इंतिज़ामिया आहे उहा नानी वेड़ो कयो वेठी आहे ऐं बासरनि जे अॻियां जेको झुकियल आहे ऐं टाउन कमेटी जो CMO खिपरो आहे उहो बि हिकिड़ो गुॾो थियो वेठो आहे। ऐं अॼु जेको सहाफ़ी जेको सच जो सुवालु कयो त साईं मेरिट जे बुनियाद ते हदखलियूं हटायूं वञनि, उन ते उहो AC साहिब खे चिड़ण जे बजाए ऐं हुनखे मेरिट ते हदखलियूं हटाइणु खपनि। हिकिड़नि जा फटा जेके हदखलियुनि में सामान आहे उहो टाउन कमेटी में जमा पियो थिए ऐं हिकिड़नि खे वार्निंग ॾिनी पई वञे। असां इन अमल जी मज़मत था करियूं ऐं सहाफ़ियुनि सां जेका आहिनि बदतमीज़ी अढंगो रवैयो मौक़फ़ ॾियण खां इनकार कंदे आहिनि, चयो आहे त हिन क्लर्क खां वठूं, जेको टेक्नीशियन क्लर्क उन खां मौक़फ़ वठूं। इन मां मुराद इहो आहे त हीअ बेइख्तियार AC आहे, असांखे बेइख्तियार AC न खपे, हिन खे हटायो वञे ऐं जेको सहाफ़ियुनि सां बदतमीज़ी कई आहे न उनजी माफ़ी वठे ऐं जेके ॿी सूरत में असां सख़्तु एहतजाज कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।